नाज़रीन, गडाब जे दरसाणी शनी मारू ॻोठ जे रवासी यार मोहम्मद ख़ासकेली जे घरवारी 5 वरियनि जी अमानत बीबी 9 वरियनि खां पुरस्रार बीमारीअ में मुब्तला आहे। पीरसन औरत जे वारसनि सिंध हुकूमत खां मदद जी अपील कई। वधीक तफ़सील ॾिसूं था मंज़ूर सोलंकीअ जी हिन रिपोर्ट में। दरसाणो छन्नो मारू ॻोठ जी रवासण यार मोहम्मद ख़ासकेली जी घरवारी 55 वरनि जी अमानत बीबी 9 महीननि खां पुरस्रार बीमारी में मुब्तला थी वई आहे। 6 नियाणियुनि जी माउ हलण फिरण खां लाचार थी वई। पुरस्रार बीमारी सबबि बिस्तरे ते पियल आहे। इन मौक़े ते पीरसन मुड़ुस यार मोहम्मद ख़ासकेली, धीअरूं, पुट ऐं समाजी अॻवान आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, मज़ूरी खेती बाड़ी कंदो आहियां, तॾहिं आउं अची जेको बीमारी आहे हिनखे दिमाग़ जी, ठीकु आहे, हिते जी त आउं त डोड़ी 9 महीना थिया आहिनि। हाणे मूं वटि खाइण जे लाइ बि कुझु कोन्हे साईं। मुंहिंजी सिंध हुकूमत वसवारा जेको मुंहिंजी मदद करे न आहे या बीमार पई आहे जेको सो हाणे मां बि बाबा सां गॾु मज़दूरी कंदो आहियां बनीअ ते, तॾहिं माना जेको बि असां खां थियो पिए कुझु असां सभु कुझु कयो आहे। हाणे परेशान आहियूं। सिंध हुकूमत खे मुंहिंजो इहो ई चवणु आहे त असांजी कुझु मदद कनि। बीमारी भाई 9 महीनो चुनता दिमाग़ में गोली अला छा आहे तंहिंजो 2,80,000 ऑपरेशन जा घुरियूं कल्ह 2,20,000। हाणे असांजो ॿियो कोन्हे। जेके नियाणियूं 6 कुंवारियूं, पुट 3 आहिनि। हिकिड़ो पुटु शादी वारो 100-250 कमाए थो। मथां बीमार आहे, खटत पई आहे। असां वटि कुझु बि कोन्हे। असां जेको माल हो सोनो असां सभु कुझु ख़तमु करे छॾियो मुंहिंजी माउ जे मथां। हाणे मुंहिंजो बेरोज़गार वेठो आहे, मुंहिंजा ॿार नंढा आहिनि। असां वटि पैसा कोन्हनि जे असीं इलाजु करायूं। असांजी हुकूमत असां मदद ॾे। मुंहिंजी माउ जो इलाजु था करायूं। मुंहिंजी माउ खे ऑपरेशन चवां डॉक्टर 2,80,000। असां वटि एतिरा पैसा ई कोन्हनि। असां वटि कंहिं टाइम अटो कोन हूंदो आहे जे असीं मानी पचायूं। असीं जेको सो ग़रीब आहियूं, अभी जेकी मदद पुॼी सघो मदद कयो। सगो मदद करियो। इन दिमाग़ जो ऑपरेशन कराइणो। इन तकलीफ़ बाह में ऐं टंग में। मुराद अली शाह खां अपील करियूं था जेको बि पुॼी सघे असांजी मदद करियो। सूबाई हुकूमत सां मुतालबो थो करियां त ही यार मोहम्मद ख़ासकेली जेको मज़दूर माण्हू आहे ऐं हिन जी घरवारी इंतिहाई बीमार आहे ऐं अलील हालत में बिस्तरे ते पियल आहे ऐं ही हिन जी नंढा बच्चा आहिनि। मज़दूर माण्हू आहे। माईअ जो इलाजु इन औरत जो नथो कराए सघे। ऐं वसवारनि खां अपील थो करियां हुकूमत पाकिस्तान खां हिन जी बैतुल माल खां मदद कराई वञे। हिन चयो त मुंहिंजे घरवारी 9 महीननि खां पुरस्रार बीमारी में वठिजी वई आहे, जंहिंजे इलाज लाइ घर जो अलह तलह ऐं नियाणियुनि जो रखियल ॾाज बि विकिणे इलाज में लॻाए छॾियो आहे। पर हाणे डॉक्टर ऑपरेशन करण जे लाइ चयो आहे, जंहिंजे लाइ 3 लख रुपयनि खां वधीक रक़म जी ज़रूरत आहे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ टीवी, गडा।